अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आहियां मंजर अजीज। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पाकिस्तान हिन वक्त भी खिते जो सब का सस्तो मुल्क है। महंगाई रुगो पाकिस्तान में न पर सजी दुनिया में है। जरूरत वारिन शयन की कीमतुन में इजाफो थियण सबब सजी दुनिया जा मानू परेशान आहिन। मुल्क में माफियाओं पान के कानून का मथाऊ समझी रहा है। मुल्क में इंसाफ न मिलण भी कारण जो सब करवा है। वजीर आजम इमरान खान जो इस्लामाबाद में तकरीब के खिताब। हुकूमत का छोटकारे लाइ लॉन्ग मार्च जो तैयारियों जारी। पीपुल पार्टी पारा भाण की खोट खिलाफ 21 जनवरी का 30 जनवरी ताईं सूबे में हारी यकजहती रैलियों कढण जो ऐलान। कराची में 27 फरवरी का शुरू थींदड़ लॉन्ग मार्च जो रूट मैप तैयार। पीबी चेयरमैन सदर निसार अहमद सदर निसार अहमद खोड़े की सदारत हेठ लॉन्ग मार्च के इंतजाम के हवाले से इजलास अहम फैसला किया गया। इजलास में पीपुल्स यूथ औरत विंग हारी कमेटी और लेबर विंग के अगवान की शिरकत। निसार खोड़े की चौड़ाई 27 फरवरी से कराची में निकरंदड़ लॉन्ग मार्च काफिलो हैदराबाद में सखर में थींदो। कमू शहीद पहुंचदो जिता लाहौर और इस्लामाबाद ॾांहुं वेंदो। सिंध के 70 सैकड़ों आबादी ज़राअत ते आहे। सूबे में भाण न मिलण सबब ज़राअत के अरबों रुपये जो नुकसान थींदो। मुल्क में कोरोना की वधंदड़ केसन बावजूद लॉकडाउन न लगायो वेंदो। वजीर आजम इमरान खान की सदारत हेठ वफाकी काबीना के थियल इजलास में फैसलो। काबीना शहबाज शरीफ खिलाफ लाहौर हाई कोर्ट वजन वाले वफाकी हुकूमत के फैसले की तायद करे छी। वफाकी वजीर फवाद चौधरी जो चौड़ा तो पाकिस्तान में आलमी वबा के वधंदड़ शिर ते नजर रखी पी वे। मुल्की मैशत लॉकडाउन की सट नथी सही सके। वफाकी हुकूमत अटॉर्नी जनरल के शहबाज शरीफ खिलाफ लाहौर हाई कोर्ट वजन जो हिदायतूं जारी कयो आहिनि। नवाज शरीफ 17 महीनन का इलाज नाहे करायो। मुल्क में इंशाअल्लाह इन हाउस तब्दीली जल्द ईंदी। पहले ॾींहुं चई छॾियो हो हिननि बेसमझन खां हुकूमत न हलंदी। अॻूणे सदर ऐं पीपल पार्टी के शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद की एहतसाब अदालत में पेशी दौरान सहाफ़िन के सवालन का जवाब ॾींदे चयो आहे त जेकी अवाम जूं हालतूं आहिनि हुकूमत कुछ नथी करे सघे। अॻु ई चई छॾियो हो हुकूमत हलाइण इन्हनि नामाकूलन खां ज़ोर आहे। पीपल पार्टी जी पीडीएम ऐं ॿीहर में शमूलियत के हवाले सां पुछियल सवालन के जवाब में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त संदसि नाहे ख्याल त पीपल पार्टी पीडीएम में ॿीहर शामिल थींदी। इस्लामाबाद की एहतसाब अदालत न्यूयॉर्क प्रॉपर्टी केस जो महफूज फैसलो बुधाए छो। एहतसाब अदालत अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी की न्यूयॉर्क प्रॉपर्टी केस में जमानत मंजूर करे वरती। एहतसाब अदालत के जज मोहम्मद बशीर महफूज थियल फैसलो बुधायो। दरख्वास्त खारिज करने वाले नेब की इस्तदा रद्द। अदालत हुक्म जारी किया तो नेब इंक्वायरी की हद ताईं आसिफ ज़रदारी के गिरफ्तार करे नथी सके। इंक्वायरी दौरान गिरफ्तारी लाइ नेब के एहतसाब अदालत से रुजू करणो पवंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट नेवी गाल्फ कोर्स और मोनाल रेस्टोरेंट के सील करण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत नेवी गाल्फ कोर्स के गैर कानूनी करार ॾींदे सील करण जो हुक्म ॾिनो। मार्गला के पहाड़न ते नेशनल पार्क में कायम मोनाल रेस्टोरेंट के भी सील करण जो हुक्म। नेशनल पार्क मार्गला हिल्स ते कब्जन खिलाफ केसन की ॿुधणी दौरान जस्टिस अतर मिनुल्ला दिमाग़ ॾींदे चयो त नेवी इस्लामाबाद में सरकारी ज़मीनन ते गाल्फ कोर्स ठाहियो। लाकानूनियत न हुजण घुर्जे। गैर कानूनी गोल्फ कोर्स सील
करे अज CDA हवाले कयो वञे। सेक्रेटरी दिफ़ा चयो त हुकुम ते अमल थींदो। नेवी क्लब खे बि ढाहियो वेंदो। चीफ जस्टिस अतर मिलोला चयो त नेशनल पार्क में गैर कानूनी अदावतूं रेगुलर करे तबाह कयो वियो। ही मुकम्मल तौर ते अशराफिया जो कब्ज़ो आहे। छा वफ़ाक़ी हुकूमत बेवस आहे? सिंध सरकार पारा सिंध सिविल सर्वेंट अकेडमी कायम करण जो फैसलो। 1 अरब रुपया काठे वारी रिथाना हाथी भी कराची में 10 एकड़ जमीन ऐं हलंदड़ साल में 24 करोड़ रुपया मुख्तस। चीफ सेक्रेटरी मुमताज अली शाह जो चवण आहे त सूबे जे ऑफिसरनि जी तरबियत ऐं ज़रूरी कोर्सिस कराइण लाइ अकेडमी ज़रूरी आहे। जाम में कच्चो शराब वापराइण सबबि 7 ॼणा फोत। रात देर सां कच्चो शराब वापराइण सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरनि ई नौजवाननि जी हालत गर्दीजोगी थी वई। रशीद कॉलोनी वासी आमिर राजपूत, हामिद कायम खानी, आरिफ राजपूत, करीमाबाद जो रहवासी इरफान उर्फ योरो राजपूत ऐं कमाल वल्द मूलचंद कोहली जी फौत थी विया। ज़रिए तहक़ीक़ सिंध मुलाज़िम केवल ऐं खेसाना मोरी जो रहवासी जुमन सोलंकी शामिल। डेरा अलायार वारे इलाइक़े में बुगटी बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराने ज़मीनी तकरार तां झेड़ो। फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी। मक़तूल जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। बुगटी बिरादरी जा माण्हू डेरा बुगटी खां पंहिंजी ज़मीन घुमण लाइ बाईपास वारी इलाइक़े ॾांहुं वञी रहिया हुआ त 0 पॉइंट वटि अॻे ताड़ में वेठल संदली बिरादरी जे मुख़ालिफ़ धुर जे हथियार बनल हमलो करे गाॾियुनि मथां अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। वाक़िए बैदि इलाइक़े में ॾोका पखड़ियलु। हैदराबाद में आराई बिरादरी जी 2 धुरियुनि में छेड़ो। पीरसन कतुल पिंजारी थाने जे हद प्रेटाबाद में 2 धुरियुनि में छेड़ो थी पियो। लक्ष्यूनगर सबबि 63 वरे जो बाबू मारिजी वियो। मामले जो केस दाख़िल थी न सघियो। खैरपुर नाथन शाह बरसां करंट लगन सबब ज़ाल मुड़स फोत। ॻोठ दड़ाई खोसो में करंट लगन सबब 40 वरे जो मंजूर खोसो ऐं संदसि ज़ाल कुलसूम मौके ते फोत थी वई। संदन 12 वरे जो पुटु ज़ख़्मी। फौतियुनि जा मर्द ऐं ज़ख़्मी लीगर अस्पताल मुंतक़िल। फौतियुनि जा मर्द ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण बैदि वासन हवाले। ॻोठ में सोग पखड़जी वियो। सीता रोड वासण MBBS की शागिर्दानी डॉक्टर असमत जमील जे वारसन पुलिस कारकर्दगी ते बेएतमादी जो इज़हार करे छॾियो। डॉक्टर असमत जे वारसन मूजिब सीता रोड पुलिस वाक़े के 4 ॾींहं गुज़रण के बावजूद शमन सोलंकी के गिरफ्तार नाहे करे सघी। सीता रोड थाने की पुलिस SHO गुलबेग खटियान खे मायूस कयो आहे। जवाबदारनि जी गिरफ्तारी लाइ के बि कोशिशूं नाहिनि वरितियूं वयूं।
सिंध जे नाम्यारे शाइर बर्क सियासतदान ऐं सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी अॼु 29वीं वरसी मल्हाई थी वञे। वरसी में शिरकत लाइ सियासी समाजी अॻवान तोड़े सरवर नुह जा पांधीअरा ऐं आम माण्हू वॾी तादाद में दरगाह सरवर नुह पहुची विया। जिस झोली में 100 छेद हुए उस झोली का फैलाना का निशानी उस शहर में न जाना सिंध ऐं हिंद जे नाम्यारे शाइर इब्न इंशा जी 44वीं वरसी अॼु मल्हाई थी वञे। इब्न इंशा पंहिंजे मुनफरद शाइरी ऐं नसर सबब अॼु बि मदाहन जी दिलनि ते राज करे थो। संदसि किताब उर्दू के आख़िरी किताब पढ़ंदड़नि में तमामु घणी मक़बूलियत माणी। संदसि 2 शाइरी मजमुआ इस बस्ती के कूचे में चांद नगर दिल वहशी अॼु बि वॾी चाह सां पढ़िया वञनि था। नाज़रीन हेडलाइंस अमानी तफ़सीली खबरूं मुख्तसर ब्रेक खबरूं।